अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड बिल्कुलु आख़िरी एपिसोड आहे दोस्तों। पोयां किस्तान ॾिठा आख़िरी एपिसोड में आख़िर छा थींदो ऐं एतिरो ड्रामो जल्दी छो ख़त्म थी रहियो आहे, इहा बि अपडेट तव्हांखे ॾींदुसि हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे। दोस्तों तव्हां सोचो हूंदो एतिरो जल्दी छो ख़त्म कयो पियो वञे, 100 ताईं पूरो कनि हा, इहा बि मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तों पोइनि केसनि में मां तव्हांखे यको ई ॿुधाए रहियो हुउसि त 100 खां पहिरियां ड्रामे खे पूरो कयो वेंदो। 100 खां हिन ड्रामे क्रॉस नाहे करिणो, 85 ते ई हिन ड्रामे खे हाणे पूरो कयो पियो वञे। 85 ते हिन जी आख़िरी किस्त आई आहे। इन में दोस्तों पहिरियों त जेको आहे ॿई धुरियूं ठहंदियूं ऐं ॿिन्हिनि जो जेको आहे फ़ैसिलो मुकमिल थींदो। हाणे रहज़न वारा बि हेठि अची विया आहिनि, कावड़ ख़त्म थी चुकी आहे, मुराद वारनि जी बि कावड़ ख़त्म थी चुकी आहे। ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पाराईंदो मंसूर खान ऐं शाहनवाज़ खान, जो मां तव्हांखे ॿुधायो हो न जेल में ई वेंदो। तव्हां ॾिठो उहो जेल पुॼी वियो, मां पोइ किस्म में लगातार तव्हांखे ॿुधाए रहियोसि त हुनखे कोई मारींदो कोन, जेल हवाले कयो वेंदो। ऐं हेॾां जेको आहे ॿई धुरियूं ठही खीरखंड थी वेंदियूं, जेका रिश्ता जिथे हूंदा उते ई रहंदा, तलाक़ूं कोन थींदियूं ऐं मसइला हल थी वेंदा ऐं भाकुर पाए ही अमुन जी ज़िंदगी गुज़ारींदा ऐं मंसूर खान खे क्रेडिट ॾींदा सभई, ऐं ड्रामो हिते ख़त्म थी वेंदो। दुलाब पोइ नवे ड्रामे जी हाणे पई तयारी थींदी। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।